पीपल्स पार्टी हुकूमत की जानिब से सिंध के इदारों को लूटने का सिलसिला जारी है। नाजरीन, ये मनाजिर कहीं और के नहीं बल्कि चांडका सिविल अस्पताल लाड़काने के हैं। सच्चाई न्यूज़ की टीम ने दाखिल मरीजों की शिकायत पर जब अस्पताल के कुछ वार्ड्स का दौरा किया तो हैरतनाक मनाजिर नज़र आए। अव्वल तो यहाँ पर किसी भी वार्ड में कोई भी डॉक्टर, नर्स या डिस्पेंसर, हत्ता कि कोई पियोन तक नज़र नहीं आया। सारे मरीज़ अल्लाह के आसरे पर दिखाई दिए। इससे भी हैरत इस बात पर हुई कि फ़ीमेल वार्ड के अंदर भी कोई फ़ीमेल स्टाफ नज़र नहीं आया। आपको बताएं कि ये हॉस्पिटल सखर और लाड़काना रीजन में रहने वाले लाखों मर्दों, ख़वातीन, बच्चे, बूढ़े सबके वाहिद इलाज का ज़रिया है। मगर अफसोस कि इसी हॉस्पिटल में ड्यूटी करने वाले सारे डॉक्टर और पैरामेडिक स्टाफ ने अपनी प्राइवेट क्लिनिक्स और मुख्तलिफ नामों से प्राइवेट मेडिकल सेंटर बना रखे हैं और ये अक्सर वक्त वहाँ पर ही गुजारते हैं। इन सब ने मिलकर इस सरकारी अस्पताल को जानबूझकर तबाह करने का बेड़ा उठाया है ताकि उनके अपनी प्राइवेट क्लिनिक्स और हॉस्पिटल चल सकें और कामयाब हो सकें। हम 15 साल से इक़्तिदार में रहने वाले और सिंध को मुसलसल लूटने वाली पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ अली जरदारी की सिस्टर और मिनिस्टर हेल्थ अजरा पेचुए से गुजारिश करते हैं कि प्लीज़ अब आंखें खोलो और देखो ये लाड़काना सिविल अस्पताल की हालत। हिन वक्त लाड़काना सिविल हॉस्पिटल के आर्थोपेडिक 2 वार्ड बेड नंबर 39 जो भरिसां वेठो आहियां। मुंहिंजी अमर हिन बेड से एडमिट है। अॼु टियों ॾींहुं थियो आहे। कोई भी आर्थोपेडिक डॉक्टर या हड्डी डॉक्टर माहिर कोई आए कोन्हे। ही हालत है। वज़ीर आला मुराद अली शाह, अजरा पेचुओ ऐं ज़िम्मेवार इदारनि खे इहा गुज़ारिश थो कयां त हिते समूरा मरीज़ निंदर काइबे में आहिनि। कंहिं भी मरीज़ जी परेशानी हाल कोन्हे को, कंहिंखे भी कोई ॾिठो कोन थो वञे। हितां जो जेको इंचार्ज आहे या कोई भी ड्यूटी ऑफिसर आहे कॾहिं भी रात जे या ॾींहं जे वक़्तु कोन थो अचे। डिस्पेंसर जे हवाले आहे इंजेक्शन कोई निकितो हले थो वञे। नाज़रीन, वक्त असां चांडका सिविल अस्पताल लाड़काने में मौजूद आहियूं जिते ही पेशेंट आहे। हिन खां हाल अहवाल वठूं त हिन खां छा कैफ़ियत आहे, छा मसइलो आहे। तव्हां केरु आहियो, किथां? साईं मां सोडर आहियां। मेयर जो मोहम्मद हाशिम नालो आहे। कौन ॾींहुं आहे जायो? हिते अॼु 8हों ॾींहुं आहे। अच्छा, छा मसइलो आहे? मसइलो एक्सीडेंट छा राड विधी ऐं 1,20,000 ख़र्च करायो अॻ में। कयो डॉक्टर ज़मीर। डॉक्टर ज़मीर कहिड़ो? सूरो। हिते हिन ई अस्पताल? हिन ई अस्पताल में। हिन सरकारी हॉस्पिटल में तव्हां 1,20,000 ख़र्च करायो। घणा ॾींहं अॻु? अॻ में 5 महीना थिया आहिनि। 5 महीने में वरी उहा टुटी पई आहे राड। वरी हाणे नई सही चवंदा वरी ख़र्च करणो पवंदी। उहा वरी ॿी पई अचणी पवंदी। अच्छा, वरी 8 ॾींहं थिया। 8 ॾींहं थी विया त डॉक्टर छा था चवनि? 8 ॾींहंनि में इलाज ॿियो कुझु बि कोन्हे, को सुई बि कान लॻियो। अच्छा, कहिड़ो रत आहे? ए निगेट रत मिले कोन थो। चवनि त साईं 2 बोतलूं वठो, चवंदा न 3। हाँ 3 रत मिले कोन थो। वञूं था घर ई महिल। घर छो था वञो? छा कयूं, रत जो न मिलंदी त छा कंदा? वार्ड में को डॉक्टर को डिस्पेंसर? सुबुह 2 बजे, सुबुह 9 बजे ईंदा आहिनि, 2 बजे ताणी हूंदा आहिनि। 2 बजे खां पोइ हिते कचहरी हूंदी आहे। माना को माण्हू को असां डिस्पेंसर न ॾिसंदा आहियूं, न डॉक्टर ॾिसंदा आहियूं। राति जो 9 बजे हिकिड़ो ईंदो आहे जेको सुई हयूं हलियो जो वेंदो आहे त भली सूर पए पर ॻोल्हींदो वक़्त जो लभे। नाज़रीन, जंहिं अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक, शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।